सकरन जग मशहूर समाज सुधारक सैयद इमदाद मोहम्मद शाह के संदस तालीमी समाजी ऐं सियासी ख़िदमतुनि ते ख़राज अक़ीदत पेश करण लाइ सिम्स स्कूल मजीद कीरियो में संदस जनम ॾींहं जी मुनासिबत सां शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सैयद शाहनवाज़ शाह महिमान ख़ास तौर शिरकत कई, जॾहिं त कामरेड हुसैन बख्श थेबो, सैयद इरफान शाह, प्रोफेसर नूरुल हसन पिणु एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। इन मौक़े ते सैयद शाहनवाज़ शाह सिम्स स्कूल जे इंतज़ामिया खे सराहींदे चयो त जेकॾहिं सभु तालीमी इदारा सिम्स वांगुरु थी पवनि त समाज में बहितरी अची सघे थी, छाकाणि जो हिते जे ॿारनि जो टैलेंट ॾिसी उमेद जागी आहे त सिंध बहितरीअ ॾांहुं वञे पई। ॿारनि जो अंदाज़े गुफ़्तगू, टैबलोस, क़ौमी गीतनि ते परफॉर्मेंस कमाल जी हुई। तक़रीब दौरान बरख सियासतदान सैयद इमदाद मोहम्मद शाह जे 89हीं जनम ॾींहं जे हवाले सां खेसि स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तक़रीरुनि, टैबलोस, गीतनि ज़रिए भेटा पेश कई वई, जॾहिं त केक पिणु काटियो वियो। भेटा तक़रीब में संदसि फर्ज़ंद सैयद ज़िया शाह ॻाल्हाईंदे चयो त साईं इमदाद सिंध में तालीम, सिहत, ज़राअत जी बहितरी लाइ ऊंधा में ॾींहं जिया किरदारु अदा कयो हो। सिंध असेंबली में सिंध जो वारिस थियो। उन खां अॻु सिम्स स्कूल जी मैनेजिंग डायरेक्टर मैडम तबसुम खुसो आयल महिमाननि खे आजाणो पेश कयो। इमदाद फाउंडेशन जे चेयरमैन प्रोफेसर इनाम भट्टी ऐं डॉक्टर ज़िया शाह आयल महिमाननि खे अजरकूं ओढायूं, जॾहिं त परफॉर्मेंस कंदड़ ॿारनि मेहनती उस्तादनि खे मंझंदि शीटूं ॾिनियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।